नवे जे ॾहाके जी मशहूर बॉलीवुड अदाकारा मनीषा कोइराला पंहिंजे 53 सालनि जी ज़िंदगीअ जी कहाणी ॿुधाए छॾी आहे। मनीषा कोइराला बॉलीवुड में नौजवान अदाकारा जे तौर ते भरपूर ज़िंदगी गुज़ारी ऐं अॼुकल्ह हू आराम सां ज़िंदगी गुज़ारे रही आहे। मनीषा इंस्टाग्राम ते मदाहनि खे 50 सालनि खां पोइ ज़िंदगीअ जी हक़ीक़त ॿुधाईंदे पंहिंजे करियर जे हवाले सां आगाह कयो। हुन आराम कंदे पंहिंजूं तस्वीरूं पोस्ट कयूं, जंहिं जे कैप्शन में तफ़सीली नोट बि लिखियो आहे। हिन लिखियो त खोड़ माण्हू मूंखां पुछंदा आहिनि त मां अॼुकल्ह छा करे रही आहियां। कुझु माण्हू असल में ॼाणणु चाहींदा हूंदा, पर कॾहिं कॾहिं ईअं लॻंदो आहे त ॼण खेनि इहो अहसासु थींदो हुजे त 50 सालनि खां पोइ अव्हां कमु नथा करे सघो। इहो सच आहे त ईअं थींदो आहे, पर मां इन मां ख़ुशि आहियां, छो त मां हाणे ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ पासनि मां लुत्फ़अंदोज़ थी रही आहियां। उन्हनि शयुनि में मसरूफ़ आहियां जेकी मूंखे पसंदि आहिनि। कॾहिं कॾहिं कुझु न करण सां किताब पढ़णु, मौसीक़ी आराम करणु, गाना ॿुधणु, डांस करणु, सिखणु, वॉक करणु, जिम ते वञणु बि सुकून ॾींदो आहे। हिन पंहिंजे करियर ते इत्मीनान जो इज़हार कंदे चयो त बॉलीवुड में 30 साल लॻाए 100 फिल्मूं करण बाद मूंखे लॻो त मां पंहिंजो वक़्तु गुज़ारे वरितो आहे।